बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जीअं त ही मुंहिंजी वीडियो मोकिलण जो सबबु इहो ई आहे, जीअं त काफ़ी ग़लति हिकिड़ा घटिया इंसान जेके ग़लति आइडियूं ठाहे ऐं मुंहिंजे लाइ बुरियूं ख़बरूं हलाइनि पिया ऐं मुंहिंजे परस्तारनि खे, मुंहिंजी फैमिली खे इलाही डिस्टर्ब पिया कनि। काफ़ी हज़ारनि में मूं ॾे फ़ोन अचनि पिया, मुंहिंजी फैमिली डिस्टर्ब थिए पई, मुंहिंजा परस्तार चाहींदड़ डिस्टर्ब थियनि पिया, मां ख़ुदि डिस्टर्ब थियां पियो। हिकिड़ा कुझु अहिड़ा ग़लति ऐं ज़लील इंसान आहिनि जेके अहिड़ियूं आइडियूं, फेक आइडियूं ठाहे ऐं इहे पॉज़िटिव रखनि पिया। जीअं मुंहिंजे जो एक्सीडेंट जी ख़बर हलायूं, बिल्कुलु बेबुनियाद ऐं ग़लति ख़बर। मौला जे करम सां, अलाह जे करम सां मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, या जे साम्हूं आहियां, अहिड़ो कोई इशू न आहे, अहिड़ो कोई मसइलो कोन्हे। मां अर्ज़ु कंदुसि पंहिंजे इदारनि खे, FI वारनि खे, ASI वारनि खे, त ही ग़लति आइडियूं जल्दी सर्च कयूं वञनि ऐं हिननि खे वधि में सज़ा ॾिनी वञे जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु लिखी रहिया आहिनि ऐं ख़िलाफ़ु मुंहिंजे फैमिली खे डिस्टर्ब कनि पिया, मूंखे डिस्टर्ब कनि पिया, मुंहिंजे चाहींदड़नि खे सैकड़ो लखनि में डिस्टर्ब कनि पिया। मुंहिंजी फैमिली खे कुझु बि थी सघे थो, अहिड़ी पोस्ट पढ़ंदे मुंहिंजे ॿारनि खे कुझु थी सघे थो। उन्हनि जा ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा ऐं जल्द खां जल्द इहे आइडियूं सर्च करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं उन्हनि खे वधि में सज़ा ॾिनी वञे। थैंक यू, महिरबानी।